अकाउंट खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। त जिदोजहद जेका लतीफ़ जी आहे कोशिशि कयां थो त उन खे ई कंटिन्यू कयां त वधीक बहितर आहे, छो त साईं जिदोजहद वारे पहलूअ ते ई फोकस रखियो आहे। बेत बि साईं जेको चयो मां बि शुरूआति उन्हनि सिटुनि सां कयां थो। अॼु आगड़िया आया साहू के सुञाण, लाहींदा मोरियाण रुक करींदा पधरो। अॼु आगड़िया आया सूधा सिराणी, प्यारे पाणी तेगूं कंदा तिखियूं। यानी ही जेका महफ़िल आहे इन मां मुराद आहे त हिते जेका ज़ंग लॻी वई आहे, जेको कट लॻी वियो आहे, उन खे असां लाहिण लाइ आया आहियूं। जीअं लोहर पुराणियुनि तलवारुनि तां कट लाहींदा आहिनि कोसो करे। धूधा तूं न धई आग ओॾो न वञी, उला जे इश्क जा सिर मथे तूं त न सही। उभो ईअं चई त आउं आगड़ियो आहियां। त आगड़े थियण जे लाइ आग जे वेझो बि वञिणो पवंदो ऐं धवण खे बि धवणो पवंदो, दूधा बि खणणा पवंदा, टांडा बि खणणा पवंदा। टांडनि ते वञी ऐं वेझो वेहबो, तॾहिं जिदोजहद जो मज़ो आहे, तॾहिं कंहिं मंज़िल ॾे अॻिते वधी सघिजे थो। छो त जेकॾहिं तकलीफ़ न ईंदी, जंहिं जाइ ते तकलीफ़ न ईंदी, मां सम्झां त मां बेडरूम में वेठो हुजां ऐं सभु कुझु थी वञे, इहो मुमकिन कोन्हे को। जिदोजहद मां मुराद आहे त असां तकलीफ़ ॾियूं, पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾियूं। तकलीफ़ जा केतिरियूं सूरतूं आहिनि जेके भिटाईअ बयानु कयूं आहिनि, अॻिते उन्हनि ते बि ईंदासीं। त मक़सदु आहे त जिदोजहद जे लाइ जेके शयूं करणियूं पवंदियूं आहिनि, हा वरी उन जे लाइ इहो बि दर्स ॾिनो आहे भिटाईअ त जे तोखे सही ख़बर नाहे त वरी जेके ख़बर वारा आहिनि, जेके मुइल्म आहिनि, जेके सम्झनि था, उन्हनि वटि वञो ऐं उतां सिखी ऐं पोइ कम खे अॻिते खणो। सिर्फ़ु सांधाण करे पुछ जो घर लोहार जो, ढकनि हेठि धरे मां न गॾीनई रुक असीं। जे तूं रुक नाहीं त पोइ रुक ठाहिण वारनि वटि पहुच त उहे तोखे पाण ई रुक बनाए छॾींदा। रुक मां मुराद आहे जेका टुटे न शइ। रुक मां मुराद आहे टुटे न शइ, जेका मज़बूत हुजे, टुटी न सघे। त जिदोजहद जो मतिलबु इहो आहे त जिदोजहद जे मैदान में लहे त मंज़िल मक़सूद ताईं पहुचण में टुटे न। त रुक मां बि मुराद आहे त उहा शइ जेका टुटे न। त भिटाई बि चए थो त रुक थी वञ। या वरी इन जिदोजहद में हणणु, हकलणु, ॿेली सारणु, मांझाई मरक, यानी धक बि हण, हकल बि ॾे, घोड़े खे बि हकाल, धक बि हण, पर वरी ॿेली साथीअ खे बि ॾिस त उहो बचो आहे या उहो मारायो थो अची। हणणु, हकलणु, ॿेली सारणु, मांझाई मरक, विझनि तान फ़र्क़ु रुक वहंदी रांदि में। यानी तरारूं वहनि पियूं त उन जाइ ते बि हुननि जो जेको जिगर आहे, जेको रूह आहे, उहो एॾो मज़बूत थियलु हुजे, अॻु में एतिरो आवीअ मां पकल हुजे त जीअं उहे शयूं मैदान ते अचे त हू मज़बूत हुजे, ज़हनी तौरु मज़बूत हुजे, उनजा हिसाब मज़बूत हुजनि, हू जिस्मानी तौरु मज़बूत हुजे। मज़बूती ज़हनी तौरु माना पढ़ियल बि हुजे, सम्झियल बि हुजे, मोहबत बि हुजेसि, पंहिंजे मसइलनि सां क़ौम सां मोहबत बि हुजेसि, इश्क बि हुजेसि, उहो ई कंहिं मंज़िल ॾांहुं अॻिते वधी सघे थो। जीअं ससुईअ जा 5 सुर आहिनि, उन में ससुईअ जो हितां खां निकिरी ऐं बलोचिस्तान वञण जो जे पुठियां जेको पस मंज़र आहे, जेकॾहिं कंहिं आम माण्हूअ खां पुछंदव त उन में इहा एॾी सारी जिदोजहद छो थी, त जवाबु आहे त इश्क। जीअं ची गवेरा जो साईं हवालो ॾिनो मोहबत, यानी मोहबत ई का शइ आहे जेका तव्हांखे कुझु कराए सघे थी। जीअं ससुई जेका आहे त हितां निकिरे थी त चवे थी त केचां ओरे भूं सभु रंगींदसि रत असीं। यानी हितां खां वठी केच ताईं जेका भूं आहे, भले मुंहिंजे सॼे रत सां ॻाढ़ी थी वञे पर मां वेंदसि। त इहो इश्क आहे या मोहबत आहे जेका उन खे एॾे वठी थी वञे। या औरत थी करे ऐं चए त आॾो टकर टर मथां रोह रतियूं थिए, जबल खे चए त तूं आॾो टरी वञ, मूं वटि अहिड़ो इश्क आहे जो तूं बि रतियूं रतियूं थी वेंदे, ज़रा ज़रा थी वेंदे, रती सोनारा तोरींदा आहिनि, एतिरो थी वेंदे। त इन जे पुठियां जेको इश्क आहे, उहो इश्क छा आहे? इश्क मां मुराद आहे त तव्हां पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजे सकाफ़त सां केतिरी मोहबत था कयो, केतिरो इश्क आहे, तव्हांखे केतिरो उन्स आहे उन सां। उन में ई इहो सभु कुझु आहे। जीअं मारवीअ जो सॼो सुर पढ़ंदो, हुते टाइम कोन्हे जो मां सभु बेत चवां त उन में तव्हां ॾिसो त उहो उमिरि खे थी चए त तुंहिंजा जेके ही पटोला पट चीर आहिनि, तुंहिंजो जेके ही सोन आहे, तुंहिंजा जेके ही हीरा जवाहरात आहिनि, इहा मुंहिंजी जेका मारुनि जी लोई आहे, या उन्हनि जेके कूड़ा शयूं मूंखे पातियूं आहिनि, उन्हनि खां इहे थिच आहिनि, इन्हनि जी का बि क़ीमत कान्हे का। छो त हुन जो इश्क पंहिंजे कल्चर सां आहे, पंहिंजे लोईअ सां इश्क
इश्क़ु आहे, पंहिंजे थर सां इश्क़ु आहे, पंहिंजे मारूअरनि सां इश्क़ु आहे, मारूअरनि जे कल्चर सां इश्क़ु आहे, घटनि सां इश्क़ु आहे, फरड़नि सां इश्क़ु आहे, माल सां इश्क़ु आहे, उन ई बुख सां इश्क़ु आहे, ॾारनि सां इश्क़ु आहे हुनजो। इन जे करे हुनजो जेको पंहिंजो इश्क़ु आहे उहो हुन जूं जेके बि ख़ूबसूरत शयूं आहिनि, जेके बि आसाइशूं आहिनि, उन्हनि खे लटे थो छॾे। मारुनि मुंझ मुयासि न त माड़ियुनि मारियसि की न की, मारुनि जे मुंझ मुई आहियां, माड़ियुनि कोन मारियो आहे मूंखे, पर मारुनि जो जेको मुंझ आहे उन मूंखे मारे विधो आहे। माड़ियुनि में अची करे ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़ी औरत आहे, उहा जेॾी महिल अचे थी कोर्ट में त उन वटि इहो कॉन्सेप्ट आहे त जेका हिन हूअं न त माण्हू जेको आम आहे उहो ॿाराड़ीअ में जेको हूंदो उन खे मिटी बि चंबड़ंदी, जीअं भिटाई पाण ई चयो आहे त मथनि टुबक टुबकड़ा चिकंदड़िया अचनि, खुड़ियूं खे भिकलियूं पघर सिर पेरनि। हाणे टुबक टुबकड़ा माना 2-3 खारा मथे ते हुजनि, माना हेॾो सारो वज़न हुजे, खुड़ियूं खे भिकलियूं, मिटी हितां खां वठी लॻल हुजेसि, खुड़ियूं खे भिकलियूं पघर सिर पेरनि, सिर खां वठी करे पेरनि ताईं पघर हुजेसि। हाणे तव्हां ज़हन में सोचो त हिन माण्हूअ में धप हूंदी या को चङो हूंदो, यानी खारा मथे ते हुजनिसि, मिटी चंबड़ियल हुजेसि, पघर में छल हुजे त हिन में त धप हुंदी न। पर इश्क़ु इहो आहे पंहिंजे मोहबत सां त भिटाई चए थो त ई वड़ वेड़ी चन मूं लोॾाई लखिया, इहो मुंहिंजो महबूब आहे, इहो मुंहिंजो वेड़ी चो आहे। मुंहिंजो जेको हलण जो अंदाज़ आहे न, हलण जी जेका लोॾ आहे, इन मां लॻे थो त इहो मुंहिंजो आहे, मुंहिंजो आहे। त इन खे चइबो आहे इश्क़ु करणु, इन खे चइबो आहे मोहबत करणु। त मारूईअ खे बि भिटाई चवराए थो त मूंखे जेका हिते मर लॻी वई आहे, तव्हांखे महलनि में मर कोन लॻंदी, पखनि में पेही महलनि जी मर लाहियां, महलनि में मर कान लॻंदी, पखनि में लॻंदी, पखनि में लॻंदी, महलनि में न लॻंदी, छो त महल में त सफ़ाई हूंदी। पर भिटाई उबतो थो चवराए त पखनि में पेही, जॾहिं तव्हां वेंदसि न त पोइ पखनि में पेही महलनि जी मर लाहियां, हीअ जेके तुंहिंजा महल आहिनि इन मूंखे मर चढ़ी वई आहे, या मर मां पखनि में वञी लाहींदसि। त इहो आहे इश्क़ जो ऐं मोहबत जो अंदाज़। ऐं वरी जिदोजहद जो अंदाज़ वरी इहो आहे त औरत निकिरे थी सिंध मां बलोचिस्तान ताईं वञे थी ऐं उन टकरनि खे, उन पहाड़नि खे, उन्हनि सभिनी सां ॻाल्हाईंदी थी वञे, ऐं उहा अहिड़ी थी ॻाल्हाए जो भिटाईअ वटि अजीब क़िस्म जो कॉन्सेप्ट आहे त हुन जे जिदोजहद ॾिसी ऐं जानवर बि रोई था ॾियनि, झंग जा मिरूं मांगर बि रोई था ॾियनि, ऐं रसो सूर शबान खे वहूशन वटां झंग जे जानवर अचनि था ऐं धनार खे जेॾी महिल ॿुधाइनि था त हिकिड़ी माई ॾिठीसीं हिन रूप, त उहो रोई थो ॾिए। माना हिकिड़ो मुबालगे जो अंदाज़ हुनजो कमाल जो इहो आहे त उहो त इहा जेके टकर आहिनि, जेके पहाड़ आहिनि, उन्हनि मां जॾहिं हले थी त उन्हनि खे बि दड़का ॾींदी थी हले त घणो पचिजे उन्हनि खां तन वटां हो त वञनि, तूं कीअं संदा तन पहण पेर आॾो टकर टर, या वर में कोन्हे वर ॾेरनि वर वॾो कयो निहारींदसि निकिरी बोतन कारणु पर, त वर में कोन्हे वर में यानी मुंहुं में कोन्हे, पर ॾेरनि मां मुराद आहे का ॿी शइ, यानी पंहिंजे मारूअड़नि सां त इख़्तिलाफ़ कोन्हे को, पर कंहिं ॿी शइ सां। हाणे इन तसवर खे खणी ऐं निकितो आहे। उन में जिदोजहद जे लाइ वरी भिटाईअ घणियूं शयूं चयूं आहिनि, पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भर घिसंदियासीं, गोॾनि घिसणु छॾियो त चेल भर चुरंदियासीं, चेल चुरणु छॾियो त सीने भर सुरंदियासीं, सीने सुरणु छॾियो त ठूठनि भर ठिड़कंदियासीं, ठूठनि ठिड़कनि, इन क़िस्म जूं आख़िर में अथसि त अखियुनि सां पई ईंदियासीं, मिलियो त मिलंदियासीं, न त घोरी जान जत मथां। यानी जेको मुंहिंजो मक़सदु आहे उन ॾे हलंदे सॼा उज़वा ख़तमु थी वञनि, पोइ हीअं वेठो आहे हिकिड़ो माण्हू डिडरी लॻो, पोइ बि अखियूं मंज़िल ॾे हुजनि, इहो कमाल आहे भिटाई जो। यानी जिस्म सॼो कमु ख़तमु थी वियो, हाणे अखियूं जेके आहिनि उहे पोइ बि मंज़िल ॾे आहिनि, अखियूं पोइ बि ओॾे आहिनि, उन अखियुनि में असां तके वेठो थो, जेसि ताणी उहे अखियूं बंदि थियनि तेसि ताणी तके वेठो थो। वरी भिटाईअ वटि हिकिड़ो ॿियो कॉन्सेप्ट बि आहे त जिदोजहद में जॾहिं माण्हू थकिजी पवंदा आहिनि त उन्हनि खे बि भिटाई उत्साहे थो। ससुई किथां निकिरे थी ऐं किथे वञे थी, इहा हिकिड़ी वॾी मंज़िल आहे, सवें मेलनि जो पंधु आहे, पर इन सवें मेलनि जे पंध में किथे बि भिटाईअ हुन जे पंध जी तारीफ़ कोन कई आहे। हाणे ससुई जॾहिं सॼी चिकना चूर थी वई आहे ऐं हुन जा जेके हथ पेर सुॼी विया आहिनि, उन्हनि मां रतु पियो थो वहे, ऐं हीअ जेके हुन वटि तसवर आहे त हीअं सुॼी वञण खां पोइ पेर हीअं थी वेंदा आहिनि, उन्हनि में धप थींदी आहे, ईअं थी विया आहिनि। उन कंडीशन में जॾहिं ससुई अचे थी त भिटाई उते चए थो त खुही जा खयाई विख तंहिं वेझी कई, खुही जा खयाई,
हाणे माना खोइजी पवणु माना हाणे तव्हां पंहिंजे वस मां पूरा थी वियो खोइजी पवणु माना ख़तमु थी वञणु का शइ कंहिं विरची वञणु खोइजी पवणु हाणे खुही जा खयईं विख तंहिं वेझी कई छिके छिनाई पंधु मिड़ियो पब जो जॾहिं हिते वेहणो हुयुसि जॾहिं हाणे हलण खां हलाक हुई पोइ बि न वेठी पोइ बि जिदोजहद जे लाइ उथी जेका विख खईं न इन मंज़िल वेझी करे विधसि त जिदोजहद जो मक़सदु आहे त ईअं न आहे त थकिजी टुटिजी वेही रहे जिदोजहद मां मुराद आहे त जीअण खां क़बर ताईं जिदोजहद में रहणो आहे जिदोजहद में हलणो आहे जेसिताणी मंज़िल मक़सूद ते पहुचजे ईअं ई खोड़ सारियूं शयूं आहिनि त भिटाईअ जिदोजहद जे लाइ बुख विधाऊं बुगरे जोगी कंदा जुञ तलब न रखनि ताम जी ओतियो पियनि उञ ईअं न त आसाइशूं खपनि पोइ जिदोजहद थींदी आसाइशुनि वारो जिदोजहद न करे सघंदो बुख विधाऊं जो जेके गोदड़ियूं आहिनि बुगरियूं आहिनि उन्हनि में बुख खई अथनि गॾु बुख विधाऊं बुगरे जोगी कंदा जुञ तलब न रखनि ताम जी ओतियो पियनि उञ सामी झागे सुञ वसिया खे वेझो थिया इन कंडीशन में सामी सुञ खे झागे वसिया खे वञी पहुता सुञ आहे उन सुञ खे झागे अॻिते हलणो आहे उन जिदोजहद खे अॻिते हलाइणो आहे